तव्हां छा था सम्झो तव्हां हिन कूड़ खे छा था सम्झो तव्हां ॿुधाइजो न तव्हां जेकी इख़बारी नुमाइंदा सभिनी खे ख़बर आहे छा आहे उन छा था थी सघो असांजा अक्यूज़ जेके असां सां गॾु जेके शाहिद आहिनि हुननि जो वकील चए थो उहे चांडिया आहिनि बाक़ी हुननि जा जेके शाहिद जेके सौट आहिनि सरदार उहे उते को अक्यूज़ को इन में तव्हां सभु ॼाणो था छा आहे यार दुनिया खे ख़बर आहे शोहरत तव्हांजी कैमरा स्क्रीन अॼोके दौर जो इहो ज़मानो आहे इहो छा दुनिया खे ख़बर आहे हिकिड़ो कूड़ो केस आहे जंहिं कूड़े केस खे 4 सालनि खां असां बर्दाश्त करे अचूं था सिर्फ़ु हिन कोर्ट जी उन हिते जो असां सचा आहियूं असांखे हिन कोर्ट ते ईमान आहे तंहिंजे करे सचा ॿियो छा आहे ॿियो तव्हांखे इहा परेड जेका आहे सो परेड आहे करणी आहे ताकी असांजो बि ईमान इहो ई चए थो बेगुनाह आहियूं बेगुनाह रहंदासीं इंसाफ़ हुन लाइ छो न आहे बाबा न हुजे इंसाफ़ जी उमेद हिन कोर्ट में छो सुप्रीम कोर्ट खां त आया न इंसाफ़ वठी दिल्ली आहे इहा जेका अॼु ॿुधणी जे सुप्रीम कोर्ट ॾिनी आहे न हिननि त कोन ॾिनी आहे सुप्रीम कोर्ट ॾिनी आहे सुप्रीम कोर्ट जे बेस ते आया आहियूं इहो बाबा इंसाफ़ आहे हिन कोर्ट जो कानून आहे हिनखे इतबार आहे तॾहिं त हिते मौजूदु आहे तॾहिं तव्हांखे हिन कोर्टुनि में उमेद आहे तॾहिं तव्हां अॼु हिते वेठा आहियो न बाबा इहो त कानून जो कमु आहे असांखे कानून ते कीअं ईमान आहे कानून ते ईमान आहे कानून जी पासदारी करणु असांजो फ़र्ज़ु आहे